बाबा खुश हो चंगा वाला जनाब असांजो पाकिस्तान ख़ास करे राजूनी इतिहाद आहे। पाकिस्तान ख़ास करे राजूनी इतिहाद जो मंशूर आहे त सिंध में रहंदड़ मज़लूम बिरादरियुनि खे मुनज़म कयूं, जंहिंसां जिन जो 74 सालनि खां सम्झां थो इस्तिसाल थींदो पियो अचे, छो जो हिते वोट बिरादरियुनि जा आहिनि, राजनि जा आहिनि। लेकिन अफ़सोस सां चवां थो त असांजे कुलनि ते पेर रखी उहे माण्हू ऐवाननि ते पुॻा आहिनि जिन जा न राज न भाग आहिनि, सियासी पार्टियुनि जी। असां उन्हनि जे ख़िलाफ़ु बग़ावत करे इन राजनि ऐं बिरादरियुनि खे कढाइणु चाहियूं था। असां चाहियूं था त जिते जंहिं बिरादरी जी अक्सरियत आहे उते उनखे इज़त मिलणु खपे। हीअ इज़त जो जहिड़ो आहे बिरादरियुनि ऐं राजनि खे इज़त ॾियारण लाइ राजूनी इतिहाद मैदान में आयो। अॼु जो मुंहिंजो हीउ जेको कंबर शहदाद कोट जो टूअर आहे, इन ज़िले जो टूअर बि इन ई मक़सद सां आहे त हिकु त पंहिंजी बिरादरी खे मुनज़म कयां ऐं उन सां गॾु ॿियूं जेके बि मज़लूम बिरादरियूं आहिनि उन्हनि खे हिकु मैसेज कयां ऐं बिरादरियुनि जी लकड़ तार पाण में अहिड़ी पैदा कयूं जो हिते ज़ुल्म अगरि कंहिं चांडीअ सां थिए त रड़ उनजी ख़ासकिली करे त इहो चांडियो अकेलो न आया, मां ख़ासकिली हुन सां गॾु आहियां। ज़्यादती अगरि कंहिं ॿुरड़े सां थिए त चांडियो ख़ासकिली गॾिजी उन ॿुरड़े जो धणी थिए त इहो ॿुरड़ो अकेलो न आहे, असां हुन सां गॾु आहियूं। ऐं मूंखे यकीन आहे जेॾी असां राजनि जी इहा लकड़ तार पाण में ठाही त अलाह कंदो त असांजी सिंध धरती सां इहो ज़ुल्म जो छपर बि खॼी पवंदो। पोइ लथासीं, गॾियासीं, PTI जॾहिं इक़्तिदार में कोन हुई तॾहिं गॾु हुआसीं, इक़्तिदार में आई अलॻि थी वियासीं। इक़्तिदार वारनि सां असांजी ॿुटी कोन थी